ब्रेकिंग न्यूज़ नाज़रीन लाड़काना गुज़िरियल ॾींहुं राइस केनाल में मुबैना तौर 16 वरनि जी निंगरीअ पारां टुपो ॾेई ख़ुदकुशी करण वारो मामिलो। निंगरी जो लाश 22 कलाकनि खां पोइ राइस केनाल मां हथ आयो आहे, जंहिंखे रेस्क्यू 1112 टीम जी मदद सां पाणी मां ॿाहिरि कढियो वियो। शुरूआती जांच मूजिबि निंगरी खे मास्क पातल हो, जंहिं राइस केनाल में गुज़िरियल ॾींहुं टुपो ॾेई ख़ुदकुशी कई। वाक़े जी इतला ते रेस्क्यू 1112 जी मदद लाइ ॻोल्हा जारी हुई, जंहिंजो लाश अॼु हथ आयो आहे। पुलिस मूजिबि निंगरी तोबा जतोई जो तालुक़ अली गौहर आबाद वारे इलाइक़े सां आहे। इब्तिदाई जांच में ॿुधायो पियो वञे त निंगरी पंहिंजी अमड़ सां कावड़जी अहिड़ो क़दम खयो आहे। ब्रेकिंग न्यूज़ नाज़रीन जेका हिकु दफ़ो ॿीहर दोहराईंदा हलो। लाड़काणो गुज़िरियल ॾींहुं राइस केनाल में मुबैना तौर 16 वरनि जी निंगरीअ पारां टुपो ॾेई ख़ुदकुशी करण वारो मामिलो। निंगरी जो लाश 22 कलाकनि खां पोइ राइस केनाल मां हथ आयो, जंहिंखे रेस्क्यू 1112 टीम जी मदद सां पाणी मां ॿाहिरि कढियो वियो। शुरूआती जांच मूजिबि निंगरीअ खे मास्क पातल हुयो, जंहिं राइस केनाल में गुज़िरियल ॾींहुं टुपो ॾेई ख़ुदकुशी कई। वाक़े जी इतला ते रेस्क्यू 1112 जी मदद सां ॻोल्हा जारी हुई, जंहिंजो लाश अॼु हथ आयो आहे। पुलिस मूजिबि निंगरी तोबा जतोई जो तालुक़ अली गौहर आबाद वारे इलाइक़े सां आहे। इब्तिदाई जांच में ॿुधायो पियो वञे त निंगरी पंहिंजी अमड़ सां कावड़जी अहिड़ो क़दम खयो आहे। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।